गुज़िरियल 2 ॾींहंनि जी बरसात खां पोइ मीरपुर ख़ास जेका 7 लख जी आबादी रखंदड़ आहे, हिन वक़्तु असां अंडरग्राउंड पुल में मौजूदु आहियूं, जिते तव्हां मंज़र पुल जो ॾिसी रहिया आहियो त मीरपुर ख़ास शहर जो ही वाहिद जेको रस्तो आहे, SSP ऑफिस, DC ऑफिस ऐं मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि समेत शहर खे ॻंढींदड़ रस्तो आहे, जेको मुख्य शहर जो ही रस्तो अंडरग्राउंड पुल जेको हिन वक़्तु एक दंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। उते जेको पाणी आहे चेल खां डिगो बीठल आहे ऐं हिते जेको म्यूनिसिपल कॉर्पोरेशन समेत चूंडियल जेके चेयरमैन आहिनि, उन्हनि जी इहा ई दावा आहे त असां मीरपुर ख़ास शहर खे साफ़ सुथरो रखंदासीं। तव्हांखे मुंहिंजी बैकग्राउंड में कैमरामैन ॾेखारे रहियो आहे त हीअ पाणी आहे या हीअ डंड आहे जंहिंजी तव्हां सूरत हाल ॾिसी रहियो ऐं हिते जेको 2 ॾींहंनि खां वठी मीरपुर ख़ास वासियुनि खे जेका तकलीफ़ आहे, उन हवाले सां मीरपुर ख़ास शहर जा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा पाणी हेठि आहिनि ऐं पाणी हिन वक़्तु ताईं निकाल न थी सघियो आहे। अचो त उन्हनि रिवायतुनि सां ऐं इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। मीरपुर खास का हाल सफा बिल्कुल ही खराब है। कैमरा जरा घुमा के देखो पानी कितना है, मेरे से भी ज्यादा 4-4, 6-6 फुट पानी है। सूरत हाल कोई नहीं है। 4 जगह पे हम घूम के गए, वहाँ पर इतना इतना पानी है, कांधों तक आ रहा है। अभी इस रोड पे पकड़ के जा रहे हैं। सूरत हाल कोई नहीं है बाबा। गवर्नमेंट से यही अपील करते हैं कि मीरपुर खास का भी थोड़ा ख्याल करो। जी बिल्कुल, इधर मीरपुर खास जेको आहे वो कचरे जे दॿे जियां जेको आहे नज़र थो अचे। हर तरफ़ ॾिसंदव तव्हां, जेको बि इलाइक़ो आहे उते पाणी जेको आहे गोॾे जेतिरो बीठो आहे। मीरपुर खास जा तक़रीबन जेके मेन हैदराबाद रोड आहे, उन साइड ते तव्हां वेंदव त उते बि जेके मोहम्मद मकरानी या वरी पासे में ॿिया जेके रेलवे टाउन आहे, अहिड़ियूं जेके सोसाइटियूं आहिनि उन्हनि जे उहे बि जेके आहिनि भरियूं पियूं आहिनि पाणी में। ऐं मीरपुर खास शहर सिर्फ़ु असांजे मेयर ऐं असांजे डिप्टी मेयर खे सिर्फ़ु मीरपुर खास शहर जो पोस्ट ऑफिस चौक ई नज़र अचे थो। हिते बि ॾिसो तव्हां, हिते बि मेयर या डिप्टी मेयर जी अञा ताईं का विज़िट न आहे थी। पाणी जेको आहे उहो गोॾे खां मथे जेको आहे पाणी बीठल आहे। हिते जा माण्हू तमामु परेशान आहिनि। यहाँ पे जगह जगह गंदगी और पानी तो बहुत भरा हुआ है। यहाँ हुकूमत कुछ भी नहीं कर रही है। देखो आप, सैलाब बना पड़ा पूरा, गलियों में जो है कीचड़ वगैरह हुई हुई। यहाँ पे सारी जगह पे पानी भरा हुआ है, कोई पूछने वाला नहीं है इनसे। पुल जे हेठि पाणी एतिरो बीठल आहे कि गाॾी हिन में त बुॾी वेंदी। को हिते इंतज़ामिया को कमु कोन थी करे। गटरनि जा जेको ढक्कन आहिनि उहे खुलिया पिया आहिनि ऐं जगह जगह पाणी बीठो आहे। किथे बि को इंतज़ामिया कमु कंदड़ नज़र कोन थी अचे। ऐं वज़ीर आला सिंध सां गुज़ारिश कयां थो मीरपुर ख़ास जी हालत खे थोरो नज़रसानी करणु। हाणे हिन ते बिलख़ुसूस मीरपुर ख़ास में कमु कयो वञे ऐं मुहर्रम जा ॾींहं आहिनि, हिन में जुलूस वेंदा, ढक्कन खुलियल आहिनि, पाणी में ख़बर ई कोन थी पए किथे पाणी आहे किथे गटर आहे। मीरपुर ख़ास जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारीसीं, जेका पाणीअ सां डंडण वारो ॾेख ॾेई रही आहे। ऐं गुज़िरियल जेका 2 ॾींहंनि खां पोइ बरसाति हुई, उन में मीरपुर ख़ास शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेको हेठाईं सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, उन्हनि में पाणी ऐं गंदगी कचिरे जा ढेर बनियल आहिनि। ऐं रिवायतुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त मीरपुर ख़ास जेका 5 साल अॻु में त सूरत हाल न बदिलिजी सघी, लेकिन हितां जे चूंडियल चेयरमैननि ऐं मेयर समेत ॿियनि जा कयल वाइदा बि वफ़ा न थिया ऐं शहरी अॼु बि उन ई साॻी सूरत हाल में तब्दील आहिनि, जेका 5 साल पहिरियों ई उहो ई किचिरो ऐं उहो ई पाणी मौजूदु आहे। कैमरामैन मुबशर सां गॾु तालिब शर, मेहरान TV न्यूज़, मीरपुर ख़ास।